दोस्तों याली मदद मां वफ़ा सिंधी तव्हांजो पंहिंजो ॼातल सुञातल ऐं हीअ असांजो दोस्त आहे मास्टर क़ुर्बान अली लॻारी साहिबु तमामु सुठो फ़नकार आहे असांजे इलाइक़े जो। असीं नंढे इलाइक़े साईं खे सुञाणूं था, बहितरीनु बाक़ाइदे मास्टर आहे। अॼु असां सां क़िस्मत सां साजिद कुराई असांजो शाइर आहे, उनजी महिरबानी सां असां सां मिलियो आहे साईं। जीअं ई मिलियो आहे असां मौक़े जी मुनासिबत सां साईं खां कुझु सुवाल कंदासीं। साईं मास्टर साहिबु तव्हांखे असां अचण ते दाद ठीकु चऊं था। ज़िंदगी गुज़री वई, नंढे हूंदे खां तव्हां ॻाइणु शुरू कयो आहे, मां ॾिसां थो तव्हांखे। बिल्कुलु ऐं ज़िंदगी जा लहा चाढ़ा ॾुख सुख बि हूंदा रहंदा आहिनि। बिल्कुलु आहे। पर अॼु असांखे इहो तव्हां ॿुधायो त अहिड़ो को ॾुख आहे जेको तव्हां अॼु ताईं असांखे न ॿुधाए सघिया हुजो, या तव्हांखे जंहिं झोरियो हुजे, जी तव्हांखे झोरियो हुजे अहिड़ो ॾुख असांखे ॿुधायो। साईं ॾिसो, जेको दुनिया में ॿिया ॾुख बि इलाही हूंदा आहिनि, इंसान माना हर ॾुखनि खे मुंहुं ॾिए थो ऐं हर शइ खे इंसान मुंहुं ॾिए थो। जीअं त पहिरियां पुछो तव्हां त नंढे हूंदे खां तव्हां ॻायो था। बिल्कुलु मां नंढे हूंदे खां ॻायां थो। ऐं उनखां पोइ ॾिसो त हिकिड़ा असांखो काफ़ी बाद में फ़नकार आया सिंगर जेका माना उहे मथे अरूज ते हलिया विया ऐं असां माना पंहिंजी जॻह ते असां हुते माण्हू बंगला ठाहे वियो। ऐं उनखां पोइ असां शौक़ु जेको रखियो, असां शौक़ु राग सां रखियो, असां रोज़ी सां न रखियो। ऐं रोज़ी जेको कमु आहे उहो मंगणहार जो आहे ऐं हे ॻाइणु वॼाइणु मंगणहार जो आहे। असां बरोचन कयो आहे कब्ज़ो राग ते ऐं हिन ते। पर हाणे छा आहे, असां जेको ॻायूं था असां शौक़िया ॻायूं था। ऐं नंढे हूंदे खां मुंहिंजो बाबो उहो बि ॻाईंदो ऐं मुंहिंजो भाउ ऐं मां ॿई यख़्तर चपड़ी ते असां गॾु ॻाईंदा हुआसीं। पंहिंजे ओताक ते महदूद रहंदा हुआसीं ऐं कंहिं मेलनि में वेंदा हुआसीं त मेलनि में बि कंहिं इज़त सां वेंदा हुआसीं। को असांखे ख़ासि घुराईंदो, ईअं न हूंदो जो किथे असां का गंढड़ी ॿधे वञी वेही रहूं, साईं टाइम वठी अचूं, वरी घड़ी घड़ी स्टेज ते उथी वञूं त साईं असांखे टाइम जो न, ईअं न हूंदो आहे। ऐं ईअं जेको ॻाए वॼाए त उहो कमु आहे बाक़ाइदा असांजा उस्ताद आहिनि मंगणहारनि जो। ऐं मुंहिंजो उस्तादु नंढे हूंदे खां थी उस्ताद शमा अली मेराली साहिबु, मां उनजो परस्तार बि हुयुमि ऐं नंढेला खां थी। ऐं मुंहिंजो उस्ताद बि आहे ऐं उस्ताद हिम्मत अली मेराली साहिबु, छो जो मीरपुर में रहंदा जॾहिं पंहिंजो मुर्तज़ा मौलाई साहिबु हूंदो त उन्हनि ॾींहंनि खां पोइ मूंखे हिकिड़ो शौक़ु लॻो ऐं साईं जी हिकिड़ी केसट आई तमामु पुराणी फिदा हुसैन जमाली सां गॾु माए तेॾा दीवाना तेरी मोहबत विच मस्ताना चाक हिन दिलि नज़राना। त इहो मां पोइ ॾाढो ॻायो ऐं असां ॿई भाउ माना ॻायो। पोइ हाणे ॾिसो तव्हां चओ था त बाबा ग़म अहिड़ो, हाणे ग़मनि जी त ही दुनिया आहे ऐं ग़मनि जी जेका आहे हे ॾिसो त हिकिड़ी छाई पई आहे, कंहिंखे कहिड़ो कंहिंखे कहिड़ो। पर उस्ताद शमन जो हिकिड़ो गीत ॻायो आहे, उस्ताद ॻायो आहे त ऐं उनखे मां तव्हांखे ॿुधायां थो हुन हिन सां। पर उन्हनि सिटनि मां तव्हां सभु कुझु सम्झी वञिजो। ठीकु आहे, पोइ मां वधीक कुझु न चवंदुसि। साईं चए थो त ॿियो कोई बि ग़म न है सिर्फ़ यार जो ग़म आहे, ॿियो कोई बि ग़म न है सिर्फ़ यार जो ग़म आहे, ॿियो कोई बि ग़म न है सिर्फ़ यार जो ग़म आहे, विछड़ी वियो जेको उन प्यार जो ग़म आहे, उन यार जो ग़म आहे। ॿिए टे ॾींहं दिल बर जो मूंखे दीदार थींदो, ॿिए टे ॾींहं दिल बर जो मूंखे दीदार थींदो, बंदि थी वियो जेको उन दीदार जो ग़म आहे, बंदि थी वियो जेको उन दीदार जो ग़म आहे, ॿियो कोई बि ग़म न है सिर्फ़ यार जो ग़म आहे, विछड़ी वियो जेको उन प्यार जो ग़म आहे, दिलदार जो ग़म आहे, सुणे यार जो ग़म आहे। अच्छा, माना तव्हांखे महबूब जो घणो ॾुख आहे, महसूसु ईअं थियो साईं खे मोहबत ज़िंदगी में मूं कई बि हिकु सां आहे। अच्छा, मोहबत वसूल हिकु सां ई थी आहे मिली। पोइ जे अगरि मोहबत मिले हा त थी सघे थो त अञा बि असां इहे दर्दनि में न हुजूं हा। अच्छा, माना तव्हांखे जेको बि हिते पहुचाइण मोहबत जो कमु आहे। सॼो इंसान आहे ऐं इंसानु हिकिड़ो प्यारु करे थो, हक़ीक़ी हिकिड़ो करे थो, पर मतिलबु ख़ातिर असांजो न आहे, असांजो सिर्फ़ु दीदार साईं असांजो, ॿियो को तमामु। ओके सर, महिरबानी।